अनकरा में लीबिया के आर्मी चीफ मोहम्मद अली अहमद अल हदाद जो जहाज़ तबाह किरी पियो आहे। जहाज़ में लीबिया के आर्मी चीफ समेत 5 ॼणा सवार हुआ। तुर्किया की राजधानी अनकरा में सनबोगा एयरपोर्ट तां लीबिया के गादी वारे शहर तराबलस लाइ वेंदड़ जहाज़ में ओचितो फ़नी ख़राबी पैदा थी पई। उड़ान भरण के 30 मिनटनि खां पोइ जहाज़ जो एयर ट्रैफिक कंट्रोलर सां राब्तो कटिजी वियो, जंहिंखां पोइ जहाज़ ॿीहर अनकरा ॾांहुं रुख मोड़ण जी कोशिश कई, पर लैंडिंग खां अॻु जहाज़ हादसे जो शिकार थी वियो। लीबिया के आर्मी चीफ ऐं ॿियनि माण्हुनि बाबति ॼाण न मिली सघी आहे। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। अनकरा में लीबिया के आर्मी चीफ मोहम्मद अली अहमद अल हदाद जो जहाज़ किरी तबाह थी पियो आहे। जहाज़ में लीबिया के आर्मी चीफ समेत 5 ॼणा सवार हुआ। तुर्किया के राजधानी अनकरा में सनबोगा एयरपोर्ट तां लीबिया के गादी वारे शहर तराबलस लाइ वेंदड़ जहाज़ में ओचितो फ़नी ख़राबी पैदा थी पई। अवांखे ॿुधायूं पिया त उड़ान भरण के 30 मिनटनि खां पोइ जहाज़ जो एयर ट्रैफिक कंट्रोलर सां राब्तो कटिजी वियो, जंहिंखां पोइ जहाज़ ॿीहर अनकरा ॾांहुं रुख मोड़ण जी कोशिश कई, पर लैंडिंग खां अॻु जहाज़ हादसे जो शिकार थी वियो। अवांखे इहो बि ॿुधायूं त लीबिया के आर्मी चीफ ऐं ॿियनि माण्हुनि बाबति अञा ॼाण न मिली सघी आहे।